पिंडाल में वेठल उस्ताद गुठाणा ॿिया जेके सोशल दोस्तों अस्सलाम वालेकुम। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त मोहम्मद मूसा लगारी जे हवाले सां उन जी शुरूआत जेका आहे सा किथां कजे। हू अहिड़े क़िस्म जो इंसान हुयो जो हुन में प्यार मोहब्बत जिदोजहद जूं निशानियूं हुयूं। मोहम्मद मूसा लगारी पंहिंजे दौर में अज़ियतनि खे मोह ॾिनूं ऐं तकलीफ़ुनि खे मोह ॾिनूं, पर हू पंहिंजे मक़सद ऐं पंहिंजो जेका मंज़िल हुई उन ते हू क़ाइमु ऐं दाइम रहियो। शायदि एतिरी तकलीफ़ जे करे के दोस्त खे अचे त मुश्किल सां ई को चंद माण्हुनि मां को हिकिड़ो माण्हू बीहंदो आहे। ही उन्हनि माण्हुनि मां हो जो काफ़ी तकलीफ़ुनि में उनजी लाइफ खे ॾिसंदो त फोर्स लीव ऐं सस्पेंशन या मुख़्तलिफ़ मरहला सालनि जा साल, पर हू पंहिंजे मक़सद ते क़ाइमु रहियो ऐं उन मक़सद सां गॾु उस्ताद बिरादरी जे लाइ, उस्तादनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ हमेशह हू वक़ुफ़ रहियो ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई बि हू रहियो। ऐं हुन जी जेका ज़िंदगी हुई उन में प्यार ऐं मोहब्बत ऐं नफ़ीस जेको तबियत जो मालिक जी हुजे त उहो माण्हू दुश्मन बि हुजे पर उन दुश्मन खे बि मोहब्बत में खणी अचिजे, इन शइ जो क़ाइल हो। जिदोजहद जी बि इलामत हो। हुनखे जावल ज़िले में बि ॾिठोसीं, हुनखे मर्कज़ में बि ॾिठोसीं ऐं हुन जी मोहब्बत जी निशानी आहे। हिकु दफ़ो के प्रोग्राम में असीं वियासीं, मूं अक्सर इहा ॻाल्हि दोस्त सां कई आहे त उन प्रोग्राम में असांजो प्रोग्राम थियो त उन में दावत जेका डायरेक्टर लेवल जी हुई उन में हिकिड़ी गाॾी में आपका जो सदर अला बच्चन लगारी हुयो ऐं उन साॻी गाॾी में दस्ता जो सदर गुलाम कादर बागी हुयो ऐं ग्वास जो सदर आऊं हुयुसि ऐं बीटी लफ़्ज़ अला मूसा लगारी हुयो। असां चार माण्हू जॾहिं उते पहुतासीं तॾहिं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा माण्हू ऑफिशियली तौर ते हमेशह ईअं थियो आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में त तंज़ीमूं पाण में जेको जुंडापट में हुजे उहो गॾिजी हिकिड़े पेज ते कोन हूंदा आहिनि। ऐं असां जॾहिं उते तारीफ़ नहीं करायो तॾहिं उहे सभु माण्हू परेशान हुआ त यार ही सिजावल जेको आहे इन जा सभई चई पंहिंजी तंज़ीमनि जा दोस्त हिकिड़ी गाॾी में तव्हां गॾिजी आहियो त हिकु दफ़ो हो एतबार न पिया कनि त उहा जेका इलामत हुई उहा मूसा लगारी हुई। प्यार ऐं मोहब्बत जी सभिनी दोस्तनि खे गॾु खणण जी इलामत हुई जे सिंध लेवल ते सभिनी दोस्तनि खे उन्हनि खे इन ॻाल्हि ते मजबूर कयो त असां सभु गॾु आहियूं, हिकिड़ी जेको सो स्टेज ते आहियूं। हाणे माण्हू ज़िंदगी जेका आहे उहा फानी आहे, इंसान खे हिकु न हिकु ॾींहुं वञिणो आहे। लतीफ़ जी हिकिड़ी चवणी आहे त ॾूं मिड़ई ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोट लतीफ़ चई। हर माण्हू जी ज़िंदगी खे ॾिसंदासीं त ॿ ॾींहं आहिनि, हर कंहिंखे हलणो आहे। हाणे ॾिसणो इन ॻाल्हि खे आहे त हुन जो पैगाम जेको आहे उन माण्हू जो फ़लसफ़ो जेको आहे उहो छा आहे। मोहम्मद मूसा जो फ़लसफ़ो आहे जिदोजहद, प्यार ऐं मोहब्बत जो फ़लसफ़ो। असां सभिनी खे उन जी ज़िंदगी खे मिसाली बनाइण लाइ उन ई शइ खे ॾिसणो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, अलाह पाक हुन खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए ऐं असांखे इहा तौफ़ीक़ अता फरमाए त उन दोस्त जी उन पेशकदम उन जे जेको नज़रियो आहे उन जो जेको अमल आहे उन खे जारी रखूं। महिरबानी।